साफ़िन जे खून सां इंसाफ़ न थियण सबब इम्तियाज़ मीर बि निशानो बणाए मारियो वियो। रिपोर्ट मंज़ूर कालरो। सिंध जे गादी वारे शहर कराची में थियल बेगुनाह शहरिन, वापारिन, सहाफ़ी, वकीलन, सियासतदाननि, सियासी वर्करनि, हक़ीमनि, शागिर्दनि, उस्तादनि, प्रोफेसरनि, दुकानदारनि, मुसाफ़िरनि, समाजी वर्करनि, औरतुनि, मज़दूरनि ऐं मुलाज़िमनि जे दर्दनाक क़त्ल जो हलंदड़ ख़ौफ़ाइतो सिलसिलो ख़बर नाहे किथे वञी दंग कंदो। ख़बर नाहे अॼु या सुभाणे नामालूम बणियल या बणायल बेरहम वहशी कातिलनि जे मौतबार हथियारनि सां कहिड़ो अमन पसंद शहरी मारियो वेंदो। ताज़ो मीडिया जो मशहूर जवान जुमाण ख़ूबसूरत एंकर पर्सन सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर मथां मली जे इलाइक़े काला पुल लॻे खूनख़्वार हमलो कयो वियो, जेको नेठि मौत जो सबबु बणिजी दर्दनि जी दुनिया में इज़ाफ़ो करे वियो आहे। इम्तियाज़ मीर जेको पंहिंजनि प्रोग्रामनि में पंहिंजी सुञाण महिमाननि खां सवाल कंदे जवाब खपे जा सवाल कंदो हो, सो पाण मथांस थियल हमले ते हुन हुकूमती राज खां जवाब खपे जहिड़ा सवाल कंदे वञी रब साईं जी बारगाह में हमेशह लाइ हाज़िर थियो आहे। इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। सहाफ़ी इम्तियाज़ अमीर जो दर्दनाक खून अॻु वारनि टारगेट करे मारियल सहाफ़िन या ॿियनि आम ऐं ख़ासि शहरनि वांगुरु केतिरा ई सवाल पैदा करे वियो आहे, जिन जा जवाब अवाम खे खपनि था। नौजवान सुहिणो सहाफ़ी इम्तियाज़ मीर, जंहिंजे सिंधी उर्दू मीडियाउनि में इज़त ऐं एतिराम ॾिसबो हो, जेको पंहिंजे कम सां कमु रखंदे उर्दू ऐं अंग्रेज़ी मीडिया चैनलनि तां बि हक़ सच ख़ातिर सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभाईंदो रहियो। तंहिंजी सचार आवाज़ खे बि बेरहमीअ सां बंदि कराए मारियो वियो ऐं ख़ामोश कराए वियो आहे। पर सम्झणु खपे त इंसानियत जे भले वास्ते हक़ परस्ती लाइ उथंदड़ आवाज़ुनि खे कंहिं बि बंदि नथो कराए सघिजे, भले कहिड़े बि वक़्त जे ज़ालिम तरीन यज़ीद जी हुक्मरानी छो न हुजे। छा सहाफ़ी, अदीब, वकील, उस्ताद, शागिर्द तोड़ी समूरा शहरी इम्तियाज़ मीर जे क़त्ल ते सख़्त ॾुख विचां बेचैनी ऐं अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार ॾिसजनि था? उन लाइ हुकूमत खे पंहिंजी रिट खे क़ाइमु रखण तरफ़ ध्यानु ॾींदे सिंध सूबे जो बिगड़ियल अमन अमान बहितर बनाइण खे अवलियत ॾियण तरफ़ ध्यानु छिकाइजे थो, छो जो बेगुनाह शहरिन जे क़त्ल जो ज़िम्मेवार बहरहाल हाकिमनि खे सम्झियो वेंदो।